दोस्तो, मारखोर जानवर जे बारे में तव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो। मारखोर पाकिस्तान जो क़ौमी जानवर सॾियो वञे थो। मारखोर असुल में पाकिस्तान जे थधनि ऐं पहाड़ी इलाइक़नि, ख़ासि करे उन्हनि इलाइक़नि में जेके बुलंद तरीन सतह ते आहिनि, उते मिले थो पियो। मारखोर पाकिस्तान में गिलगित बल्तिस्तान, चित्राल, वादी कैलाश, हुंज़ा वादी ऐं कुझु मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौजूदु आहे। ऐं हीउ उहो जानवर आहे जंहिंजो नसुलु ख़तरे में आहे। मतिलबु अहिड़ा जानवर दुनिया में जेके नायाबु थियण वारा आहिनि, या जेकॾहिं उन्हनि जो लॻातार शिकार कयो वञे त उहे ख़तमु थी वेंदा, उन्हनि जो नसुलु ख़तमु थी वेंदो। उन जे करे मारखोर जे शिकार ते मुकमिल तौर ते पाबंदी आहे। मारखोर असुल में ॿिनि ॿोलियुनि मां वरितलु आहे, फ़ारसी मां ऐं पश्तो मां। हाणे मार जी मतिलबु आहे, मार जी माना आहे नांग, ऐं खोर जो मतिलबु आहे खाइण वारो। मारखोर जो मतिलबु आहे नांग खाइण वारो, मतिलबु दुश्मन जानवर खे ख़तमु करण वारो या खाइण वारो। जीअं त नांग हिकिड़ो ज़हरीलो ऐं दुश्मन जानवर आहे, ऐं मारखोर नांग खे खाई छॾंदो आहे, ख़तमु करे छॾंदो आहे, ॻीह छॾंदो आहे। उन जे करे हिन ते नालो मारखोर पियो आहे, मतिलबु दुश्मन खे ऐं उन ज़हरीली ख़तरनाक शइ खे खाइण वारो या ख़तमु करण वारो।